का रिहेबिलिटेशन जो कम पोई बरसात जो हुयो, जंहिंमें घर ठाहिणा हुया, जाइ ठाहिणी हुई माण्हुनि जी, उहा रिहेबिलिटेशन जो प्रोसेस मुकम्मल थी वियो आहे? ऐं छा सूरत हाल बंधन ते इरिगेशन जी पब्लिक हेल्थ जी? सूरत हाल ही आहे त जेके गुज़िरियल साल बरसात हुई, उहो बरसात अनएक्सपेक्टेड ऐं तमामु घणी हुई। उन सां गॾोगॾु जेके बोर्ड आई आहे त हुन जेको आहे सॼे इन इलाइक़े खे तबाह करे छॾियो आहे। मां इहो चई थो सघां त पाण जेके इन इलाइक़े वारा माण्हू जेके आहिनि उहे 20 साल पोइते हलिया विया आहिनि। असांजा बंद, असांजा रोड रास्ता सभु तबाह थी विया। उन लाइ जेको आहे हुकूमत शुरूआत में इहा कोशिशि कई, बैन अवी सतह ते बि बिलावल साहब बि ॿाहिरि वियो, उन चयो त भई असांखे डॉलर मिली विया आहिनि, असांखे डोनेशन मिलंदा, पर उहो डोनेशन विया काॾे, माना कॾहिं माण्हुनि खे मिलंदा। हाणे अॼु लाड़काने में बिलावल भुट्टो साहब जेको आहे बोर्ड मुतासिरनि लाइ, बरसाति मुतासिरनि लाइ जेको आहे उहो घरनि जो ऐलान थो करे, इहा सुठी ॻाल्हि आहे। पर सखर या भिक में या हिन इलाइक़े में रोड़ीअ में या पनो आकिल में जेके इलाइक़ा आहिनि, हिते माण्हू तमामु जेके आहिनि तबाह बर्बाद थिया। स्पेशली सालेपट आहे, उते कपह जी फसल थींदी आहे, उन ते सॼी मईशत इन इलाइक़े जी उन ते डिपेंड थी करे। डज़न्स ऑफ उते कॉटन फैक्ट्रीज़ आहिनि, इहा कॉटन फैक्ट्री वारा तबाह थी विया, उते सॼा हारी तबाह थी विया। छा आहे त उनखे जेको आहे कॉटन जेको आहे उनजी तबाह थी वई, सभु फसलूं तबाह थी वयूं। इन ते एतिरो वॾो नुक़सानु थियो आहे त उनजे बदिले में जेको आहे कुझु असांखे मिलंदो नज़र न पियो अचे। हालांकि सखर खे असां ॾिसूं था वॾो इलाइक़ो आहे, पीपल्स पार्टी जो गढ़, ईअं माण्हू चवंदा आहिनि त भई साईं ख़ुर्शीद अहमद शाह, सैयद नासिर हुसैन शाह, सैयद अवैस शाह, सैयद फारूक शाह, जाम इकरामुल्ला धारे जो मिनिस्टर बि आहिनि हिते, ऐं इन्हनि कोशिशि कई आहे। इन चयो आहे माण्हुनि खे कि भई तव्हांखे पैसा मिलंदा, तव्हांखे माना रिहेबिलिटेट कयो वेंदो। पर हाणे जेके बरसाति अचे थी, हाणे त एतिरी बरसाति जी महकमा मौसमियात का एॾी पेशन गोई न कई आहे त को सिंध में को वॾी बरसाति जो सिस्टम ईंदो, न ही वरी वॾी को बोर्ड लाइ जेको आहे हुन चयो आहे। पर गुज़िरियल साल जेको थियो आहे उन सां एतिरे वॾे पैमाने ते नुक़सानु थियो आहे, उनजी भरपाई न थी सघी आहे। माण्हू रुलनि था डिप्टी कमिश्नर जे ऑफिस में, कमिश्नर जे ऑफिस में, मुख़्तार कारनि वटि, SDM ऑफिस में, त भई असांजो नालो लिखियो वञे, असांजी हेतिरी ज़मीन हुई, असांजी हेतिरी फसल तबाह थी, असांजा घर किरी पिया। हाणे सूरत हाल ही आहे त कोई हिन में कुझु असांखे जेको आहे जामे प्रोग्राम नज़र नथो अचे त भई कीअं माण्हुनि खे पैसा मिलंदा, केॾी महिल मिलंदा, उनजो सिस्टम कीअं हूंदो। इन हवाले सां का बि अॻु बढ़ाई असांखे नज़र नथी अचे।